रस्ते में महबूब मदीने जे मीर ते दुरूद ओ सलाम पढ़ंदी थी वथे समझा पंहिंजे ज़ाल खे वञी पंहिंजे घर में पढ़े। ज़ाल चवण लगी मुड़स खे खबरदार थी जंहिं महबूब जे मोहब्बत मुझे दिल में घर कयो आ कायनात जे अंदर पंहिंजे खुदा का सवा कंहिंखां डिॼण ला तैयार न आहियां। अबू जहल जे मुड़स खे लालच ॾेई करे मनसूबा बंदी करे मजबूर कयो त यहाँ पंहिंजी ज़ाल मुझे हवाले कर। उन हवाले कई। अखियूं खोल मुसलमान। उन अबू जहल बीबी ज़ुनैरा सां छा कयो मच्छिन खे फासाइण वारी कुंडी ॾिठी अथव जैसा मच्छीअ खे फासाइबो आहे। मच्छिन खे फासाइण वारी थुल्ही लोह जी कुंडी ठाहे बीबी ज़ुनैरा ते ज़ुल्म कंदे कंदे नथी मुड़े उहा कुंडी खुरजी न मां कढी करे चवे थो ॻाल्हि ॿुध या महबूब मुस्तफ़ा जो ज़ुबान तां इस्म वठणो बंदि कर या हिन कुंडीअ सां तुंहिंजी अखि पाड़ो कढी उछलाए छॾींदुसि। निहारे चवण लॻी देर न कर देर छो थो करी। मुसलमान अखियूं तो खोल आहियूं तूं असां मुसलमान। यकीन कर हुजूर जे सहाबा या हुजूर जे सहाबियान जो जॾहिं ज़िक्र ईंदो आहे त असांखे पंहिंजे ईमान ते शक थींदो आहे त मुसलमान बि आहियूं अलाए कोन हूं ख़बर। मुझे महबूब मदीने जे मीर जा दीवानो बीबी ज़ुनैरा नथी मुड़े उन अबू जहल उहा कुंडी खणी करे अख में विझी सट ॾेई अख आॾो उछलाई करे चई ॾे ख़बर मुड़ी थी या नथी मुड़ी। मुर्की चवे थी वारो कर हिन ॿी अख खे बि कढी वठ हिन ॿी अख खे बि कढी वठ। चे तो चरी थी ही छा चे थी चरी कोन थी हा तोखे कहिड़ी ख़बर त तूं जेॾी महिल मुंहिंजो अखियूं थो कढी उन महिल मुंहिंजे साम्हूं मूंखे दीदार केर थो कराए। अल्लाह बीबी ज़ुनैरा चवण लगी ओ ज़ालिमा तू मुझी बी अख भी कढी वठ। उन बी अख भी कढी वरती। बीबी ज़ुनैरा बिना अखिन जे मुर्की रही आ। ज़ालिम तानो ॾेई वरतो ज़ालिम अबू जहल तानो ॾेई वरतो काथे आ तुंहिंजो मोहम्मद चओ पंहिंजे मोहम्मद खे जे सचो आ तुंहिंजो अल्लाह तुंहिंजूं अखियूं ॿई मूं कढी छॾियूं हन हाणे अखियूं तुंहिंजूं वापसि हणी ॾेखारे। जेॾी महिल हिन तानो ॾिनो आहे उन अखियुनि जे निकतल बीबी ज़ुनैरा अर्श ॾे निहारे चयो ओ मुंहिंजा मौला जेसीं मुंहिंजे अखियुनि जो सवाल हुयो हिकिड़ी कुर्बान कयमि ॿी कुर्बान कयमि मुंहिंजा मौला तव्हां कान कयमि पर हींअर मुंहिंजे मुस्तफ़ा जे इज़त जो सवाल आहे हाणे तव्हां करे थी चवई मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजूं अखियूं वापसि ॾे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुश्मननि खे ख़बर पवे त जेको मुस्तफ़ा सां प्यार कंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे ज़ाया थियण कोन ॾींदो आहे। बीबी ज़ुनैरा दाह करे अल्लाह जे दरबार में अञा सवाल कयो रब्बे ज़ुल जलाल जिब्रील के हुक्म के जिब्रील जी रब्बे जलील देर न कर इन अखियुनि खे खणी पंहिंजे नूरानी परन सां साॻी जगह ते लगा त मुंहिंजी ज़ुनैरा पहिरीं फर्श ते हली करे फर्श ॾिसंदी हुई हाणे फर्श ते हली करे अर्शन जा दीदार करायास। ऐ मुंहिंजा मुसलमान भा दीन ला कुर्बानी ॾियण वारे खे यकीनन तकलीफ़ थींदी आहे पर यादि रख उन तकलीफ़ खां वधीक फ़ाइदो थींदो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त शहीद जेको दुनिया में जान ॾेई शहीद थी वेंदो आहे अगर उन खां को पुछे त ॾे ख़बर अगर दुनिया में वरी मोटी उहो तमन्ना कंदो आहे ओ मुंहिंजा करीम रब 1000 दफ़ा मूंखे दुनिया में मोटा बेदर्दीअ सां मुंहिंजे जिस्म जे अंग अंग खे अलॻि करे मुंहिंजो दसाह परवाज़ थिए मुंहिंजा मौला मूंखे वरी वरी मोटा छो। मदीने जे साईं फरमायो शहीद जो खून ज़मीन ते पो पवंदो आहे पहिरीं पंहिंजे यार जो दीदार करे वठे।
कुरान पढ़ा कुरान पढ़ा तू असा इबादत था कयूं छाजे ला अल्लाह से राजी थी रब छा करे मौला जन्नत में जाए दीजा अच मां तोखे कुरान बुधाया तो उहे जवान जिन के जन्नत में भी सुकून को न होंदो पढ़ा रब जो कुरान मुसलमानों अल्लाह जो कुरान बुधो उहे अल्लाह जा माना जेके जन्नत में पहुंची करे भी सुकून सा को न होंदा। अल्लाह ताला कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो अल अखिल्ला यौम इज़िन बादुहुम लिबादिन अदु इल्लल मुत्तकीन या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून उदखुलुल जन्नत अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून युताफु अलैहिम बिसिहाफिन मिन ज़हबिन व अक्वाब व फीहा मा तश्तहीहिल अनफुस व तलज़्ज़ुल आयुन व अंतुम फीहा खालिदून। टे चार आयतों कुरान जूं 25 कुरान जे पारे मां सूरह ज़ुख़्रुफ़ मां तिलावत कया में जेकॾहिं सभिनी जो तर्जुमो खोले कंदुसि त रात गुज़री वेंदी आ थोड़ो थोड़ो चवंदो वञा अल्लाह जे ज़ात फरमायो क़यामत जे ॾिहाड़े सभु हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा पर जेके मां अल्लाह जा सालिह बांधड़ा उहे दुनिया त छा पर क़यामत जे ॾींहुं भी तव्हां जा दुश्मन न पर दोस्त थी दोस्ती निभाए ॾेखारींदा। या अल्लाह जी मुझा बाना मौला क़यामत जे ॾींहुं अल्लाह चवे तो हा क़यामत जे ॾींहुं मौला उन ॾींहुं त सिज नेज़े जे बराबर होंदो रब चवे तो सिज नेज़े जे बराबर होंदो मौला ज़मीन ट्रामे जी थी वेंदी रब चवे तो ज़मीन ट्रामे जी थी वेंदी मुझा करीब रब पो जेके तुंहिंजा नेक बाना जन जे लाइ तो क़ुरान में ऐलान कयो हो तव्हां सां निभाईंदा मौला उन्हनि खे डप न थींदो रब जे क़ुरान या इबाद ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून रब चयो मां अल्लाह थी ऐलान कंदुसि ओ मुझा बानड़ो जी मुझा करीम रब दुनिया में नफ्स जो चवण कोन वरतव दुनिया में नफ्स खे राज़ी कोन कयव जागी जागी मां रब जे आॾो रोई दाहूं करे परचाइण वारा अज मां अल्लाह ऐलान थो कयां दुनिया तौबह में लगी पई आहे दुनिया डिॼी रही आहे पर मां रब ऐलान थो कयां अज तव्हां जे मथां को बि ख़ौफ़ तारीको न हूंदो चो रब जो क़ुरान सचो आहे चो रब जो क़ुरान खोल अल्लाह जो कुरान 25 पारो सूरह ज़ुख़्रुफ़ खोल ए सजन साईं जो फ़कीर तोखे इते जो इते कुरान सां गॾु तर्जुमो ॾेखारण लाइ तयार अल्लाह फरमाए मां रब ऐलान कंदुसि उदखुलुल जन्नत तहां मुझा प्यारा हो जन्नत में हलो अंतुम व अज़वाजुकुम तुहबरून तव्हां भी जन्नत में हलो ऐं तव्हां जो घर वारियूं भी जन्नत में हलन याद रखी छड़ियो नेक भी जन्नत में नेकन जो घर वारियूं भी जन्नत में सादन लफ्ज़न में चवा इन घर वारी सा हिते सुहणो वर्ता कर चोते हारुगी हिते तुंहिंजो साथी नाहे पर जन्नत में प्रभु तुंहिंजो साथी बनाईंदो मता हिते चई ते हेडे होडे करे जान तो छडाया खान जान छुटंदई जे जन्नत जी तलब थई त जन्नत में जेके न 70 हूरू मोमिन खे मिलंदियूं उन 70 हूरुन जी सरदार तुंहिंजी इहा हूर हूंदी जेका मुहम्मदी निकाह मो शरीयत मौजूब तोखे अल्लाह निकाह में ज़ाल करे ॾिनी हा मुझा दोस्त बस वरी मौजू के छेड़िया न तो अल्लाह जी ज़ात फरमायो युताफु अलैहिम बिसिहाफिम मिन ज़हबिन व अक्वाब इते सोन जे छले ला सिकी थो न रब जो कुरान थो चवे जन्नत में सोन जे प्लेटुन में तोखे खाधा मिलंदा
तुझे ला चमचा भी सोन जा, तुझे ला रिकाबू भी सोन जो, तुझे ला प्लेटू भी सोन जो। मा तश्तहील अनफुस, जेकी कुछ तुझी दिल चाहिदी तुझे रब जे तरफ खां तोखे ॾिनो वेंदो। मां अल्लाह जो कुरान पियो तोखे ॿुधायां, अल्लाह जो कुरान खोले खोले पियो ॿुधायां। अल्लाह जो कुरान ॿुधाए रहियो आहे त जन्नत में जेको अल्लाह जो वली हूंदो, जेको अल्लाह जो महबूब बानो हूंदो, जेको मुस्तफ़ा जो दीवानो हूंदो, उहो उते बि बेवस कोन हूंदो, लाचार कोन हूंदो, बेअख्तियार कोन हूंदो। रब उनखे अख्तियार अता फरमाईंदो। घुरण तुंहिंजो कमु आहे, ॾियण तुंहिंजे रब जो कमु आहे। मुझो अल्लाह चंदुसि जेको मां तश्तहील अनफुस, जेको वणई सो वठंदो वञ। अल्लाह जे कुरान खे खोल मुसलमान। मुझे मदीने वारे मीर जा दीवानो जन्नती जन्नत में पहुंची वया, सोना थाल लगी वया, जेकी चाहिया बि मिली विया। मुझो अल्लाह फरमाइंदो जिब्रील खे, जिब्रील जी रब्बे जलील वञ वञी मुझे जन्नत जो सैर करे मौला करे आयो हां। सब खुश वेठा हन मौला, सब खुश वेठा हन, पर हिकड़ा तुझे जन्नत में भी परेशान वेठा हन। जागो था ओ मुसलमान, ओ मुसलमान। इन घड़ी खन जे चमके धमके में पंहिंजे जिंदगी के बर्बाद करण वारा, इन घड़ी खन जे चमके धमके के छॾ मुझे करीम रब जे कुर्ब वारे उन हकीकी कुर्ब के नसीब कर। अल्लाह ताला जिब्रील के फरमाइंदो, जिब्रील जी रब्बे जलील देर न कर, वञ वञी जन्नत में ॾिसिया सब खुश हन, मुझा मौला सब खुश वेठा हन, पर हिकड़ा कुंड में वेठा हन जेके जन्नत में भी खुश न आहिनि। मुझो अल्लाह फरमाइंदो छो? रब चवंदो जिब्रील मुझा मौला तुंहिंजी ज़ात ॼाणे, तुंहिंजा बाना ॼाणनि। रब चवंदो वञ वञी इन्हनि खां पुछिया त कहिड़ी शइ जी खोट आहे जेका जन्नत में कान्हे, जंहिंजे करे परेशान आयो। जिब्रील जन्नत में वरी दो अल्लाह जे नेक बानन खां पुछंदो, हुरू तव्हां जे आॾो, गिलमान तव्हां जे आॾो, जन्नत जा महल तव्हां जे आॾो, पर पोइ बि तव्हां परेशान। रब जो हुक्म मामलो छा आहे? हो कुरान जी आयत तिलावत कंदा। हाय हाय कुरान सां प्यार कर मुसलमान। हिते रब जे कुरान सां प्यार कर त कब्र में भी रब जो कुरान मिलई, महशर जे मैदान में भी रब जो कुरान तोखे नसीब थिए। जो त रब जो कुरान पाक आ, जंहिं ज़ुबान ऐं पाक दिल में हूंदो आहे, रब उनखे भी पाक करे छॾींदो आहे। जिब्रील ईंदो अल्लाह जा बानड़ो, अल्लाह जो हुक्म मामिलो छा है? उहे अल्लाह जो कुरान पढ़ी करे चवंदा, ए जिब्रील रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में पैगाम खणी वञ। ओ मुझा मौला दुनिया में तो वायदो कयो हो, असां हिन जन्नत जे हूरन ला रात जो कोन जाॻिया हुयासीं। ओ मुझा करीम रब असां हिन सोन जे थालन जे लाइ पंहिंजी जान कुर्बान कान कई हुई। ओ मुझा करीम रब हिन गिलमानन ऐं हूरन ऐं नहरन जे लाइ असां रातन जूं रातियूं रोई करे सीअ में कोन वेठा हुयासीं, घड़ा छॾे कोन आया हुयासीं। छाजे लाइ आया हुयो? मौला तुंहिंजे कुरान में तो वाइदो कयो हो, वतलज़ुल आयुन, मां जन्नत में उहो तव्हां खे ॾींदुसि जैसा तव्हां जूं अखियूं ठरी पवंदियूं। मौला असां खे उहो खपे जंहिंखे ॾिसी असां जूं अखियूं ठरी पवनि। वतलज़ुल आयुन, मौला असां खे उहो अता कर जंहिंजो दुनिया में वाइदो कयो हुयई त तव्हां जूं अखियूं ठारींदुसि। हुकुम थींदो छा खपेव? मौला तुंहिंजो दीदार खपे, तुंहिंजे महबूब जो प्यार। मुसलमान अखियूं खोल, मुसलमान अखियूं खोल। जन्नत जे दीवाना, जन्नत अल्लाह जे रज़ा जो मकाम आ। अल्लाह जी ज़ात हर ईमान वारे के नसीब करे, पर जन्नत खां मथां ही भी अञा का शय आ। उहा कहिड़ी शय आ? उहो अल्लाह जे कुर्ब जो दीदार, मुझे मदीने वारे मीर जो प्यार। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में 1400 साल अॻु में कुरान मोकिल तोखे ॿुधायो त हेड़ा भी मुंहिंजा बाना हूंदा जिनखे जन्नत मज़ो कान ॾींदी, मुंहिंजे यार जे दीदार में मस्त लगा पिया हूंदा। मौला ए जन्नत जंहिंखे वणई तंहिंखे ॾे, असांखे महबूब जो दीदार खपे।
ऐ मुसलमान उन मुझे सोहणे करीम रब के राजी करण जे ला अच त उन करीम रब के राजी कयो ऐं याद रखी छॾ ए अक्सर जलसा रात जो छो कया वींदा हन खबर थे ऐ मुसलमान रात जो छो जलसा थींदा हन छो त जेका रात हुंदी आ जंहिंजो नालो रात आ उन सां महबूब जी मुलाकात आ। याद रखी छर मुसलमान रात में बुलंदी मिलंदी आ, रात में मेराज थींदो आ, रात में उरूज मिलंदो आ। जेतिरियूं चवी मां कुरान जूं आयतूं पढ़ंदो हला तो कॾहिं गौर कोन कयो त मुझे सुणे करीम रब पंहिंजे महबूब मुस्तफा इमामुल अंबिया के मेराज करायो, रात में करायो। रात भी ऊंदा ही रात 27 जी रात जॾहिं रोशनी जो वजूद ही कोन हुंदो आ। ओ मुझा मौला ये शो तो करे मुझे करीम रब जे ज़ात फरमायो जॾहिं आशिक माशूक सां मुलाकात जो प्रोग्राम कंदो आ त रात जो इंतखाब फरमाइंदो आ। रात जो जाग त लगई भाग पर मोबाइल ते न सवड़ मथों पई मोबाइल पे थी हले, सवड़ मथों पई मोबाइल थी पई हले, रिली मथों पई मोबाइल थी पई हले, रेडियो सर अम्मा सुधी पई बाबो दिसे तो को थोर से मोबाइल थी पई हले। ऐ मुसलमान इहा मोबाइल तुझे अखिन जो सत्यानाश करे छडींदी, इहा मोबाइल तुझे दिमाग जो रगू खुश्क करे छडींदी। ऐ नौजवान इहा मोबाइल तो के तबाही जे किनारे पहुंचाए छडींदी। इन मोबाइल में सुहणियों गालियों भी आहिन पर सुहणियों गालियों लिकी हंधन में कोन दिसबियूं हन, ओहे सुहणियों गालियों भी दिसी सगी तो मोबाइल खुद किन्नी कान्हे पर खुदनो तुझो रूह किन्नी तुझी सोच आ जंहिंजे करे तो करी। ऐ मुसलमान आधी जो जाग त लगई भाग सुभाणे बि रात आ, सुभाणे बि रात आ। मां कुरान करीम जूं आयतूं पढ़ंदो थो हला, मेराज जे वाक़े खे नथो खोलिया, मां तोखे ॿुधायां थो त ऊंदा ही रात में छा छा रब जे दरबार मां मिलंदो। पढ़ा रब जो कुरान, जागो था अल्लाह जो कुरान पढ़ा, ॾाढा शेर पढ़ंदो हाँ, ॾाढा शेर पढ़ण ईंदा हन पर यकीन कयो दिल चवंदी आ त जेतिरो थी सके सुहिणे करीम रब जो कुरान पढ़ा ता त हिन मुंहिंजे दोस्त कांडेर कीरियो जे दोस्तन खे को ओड़े पाड़े वारो ईअं न चवे त सदाई फ़कीर आशिक खे तो घुराए, साॻियूं ॻाल्हियूं तो करे, रुगी शेर तो पढ़े न, हर दफ़े रब जो कुरान पढ़ी नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जे पाक कुरान जी बरकत छाहे ऐं आधीअ जो जागण वारे खे मुंहिंजो रब कीअं पंहिंजे नेमतुनि सां माला माल कंदो आहे। जे ॿुधण चाहियो था त दिल खोले चओ सल्लल्लाहु अलैहि कया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हामीम वल किताबिल मुबीन इन्ना फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुन्ज़िरीन फ़ीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम अम्रन मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसिलीन रहमतन मिर रब्बिका इन्नहु हुवस समीउल अलीम रब्बिस समावाति वल अर्दि वमा बैनहुमा इन कुंतुम मुक़िनीन। पारो 25 कुरान जो
अज 25 में पियो हला सजो कुरान काथे पियो हला अल्लाह जे कुरान जे 25 पारे में पियो हला जेका सुभाणे रात अचण वारी आ हिते त सुभाणे दी पर मदीने में हींअर हली रही आ है अल्लाह जी ज़ात शल मदीनो नसीब फरमाए अल्लाह जी ज़ात शल ईमान जे हालत में अल्लाह जी ज़ात शल न गुनहगार अखड़न सा सोहणे काबतुल्लाह शरीफ जो दीदार नसीब फरमाए हींअर काबतुल्लाह जे सहन में उहा रात हली रही आ गुंबज़े खज़रा जे मैदान में उहा रात हली रही आ आशिक झोलियूं भरे रहा हन वंड वठी रहा हन अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसरे न तो सुबह खा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह अज रात ख्वाब में मुँह आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसरे नथो अदा कुर्बान मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में महबूब ने वयो निंड में दिसा पियो थो महबूब ने वयो निंड में पयो दिसा थो बछड़ा बिसाणो आहिने हाज़ुरी दिया पया थो महबूब ने वयो निंड में पयो दिसा थो बछड़ा बिसाणो आहिने चा उठे पयो चुमा थो रोई घुरा पियो माफ़ी रोई घुरा पियो माफ़ी करे हाल पंहिंजो हीणो अज रात ख्वाब में मुँह आहे डिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह ही ख्वाब ने अधूरा जो मालिक कंदो नेठ पूरा ही ख्वाब ने अधूरा मुझो साईं कंदो नेठ पूरा दुख दर्द दूर थींदा मूं मिस्कीन जा समूरा दुख दर्द दूर थींदा हिन जमायत जा समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो यार जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह आहे डिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मुँह आवाज प्यो बचे जो भरे छिरकुमा उथियो
दीवानो ख्वाब में होयो अचानक नंढड़े बार जो दाह कई त ख्वाब टुटी आवाज